सिंध दोस्तन के सुखड़ी ॾिनी से सुर पंजतनीअ मां ज़ात जा आया मूंखे इल्म जो कयाऊं इमाम हसन इमाम हुसैन अलैहिस्सलाम। काफ़र जे घर में काफ़र जी न्याणी बीमार हुई, उते विया आहिनि। उते काफ़र जी न्याणीअ ते इमाम हसन ऐं हुसैन हथ घुमायो आहे त पोइ काफ़र जी जेका धीउ बीमार हुई त पोइ उन इमाम हसन हुसैन जे हथ रखण सां उहा चाक थी वई आहे। उते उन काफ़र जो ॻाल्हाइणु हुयो, ज़ात जा आया मूंखे इल्म जो कयाऊं, जेकी ॿ लाल आया मूंखे चाक कयाऊं, ज़ात जा ॿ लाल इल्म जो चाक। सिंध दोस्तनि खे सुखड़ी ॾिनी से सुर सुणी मियार मां गुजारत जो बोल हुयो, जॾहिं ज़ात पाणी जा कयसि पोइ ज़ात वई सुहिणी। साईं ज़ात आहे जरवार, ॿी ज़ात आहे ओड। पोइ गुजारत जो बोल हुयो, जॾहिं ज़ात पाणी जा कयसि पोइ ज़ात वई सुहिणी, जॾहिं जरवार कयसि पोइ ॾकी वई सुहिणी।